दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि दोस्तों, हीउ 1 मिंट 20 सेकेंड जो वीडियो आहे। हिन में वॾी अपडेट्स आहिनि नवे ड्रामनि जी सिंधी शोबिस जे हवाले सां, ऐं हिन खे गौर सां थोरो ॿुधंदा ऐं थी सघे दोस्तों हिन वीडियो खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। ऐं हिन वीडियो में जेको आहे अॼु ख़ासि ख़बरूं ॾींदासीं, तव्हांखे ख़ासि रिव्यू ॾींदासीं सिंधी जेको ईद ते फिल्मूं ऐं ड्रामा अची रहिया आहिनि। दोस्तों हिन ईद ते कम अज़ कम 4 खां 5 फिल्मूं टेलीफिल्मूं रिलीज़ कयूं वेंदियूं, ऐं उन सां गॾोगॾु दोस्तों कुझु ड्रामा बि जेको आहे अची रहिया आहिनि, जंहिंमें पापनगर ऐं वेरी पंहिंजा वेरी इहो ईद खां पोइ स्टार्ट कया वेंदा। इन सां गॾोगॾु कुझु कॉमेडी ड्रामा आहिनि, उहे बि ईद ते हलाया वेंदा आहिनि। ईद ते कॉमेडी ड्रामा बि हाई लेवल जा आहिनि। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों फिल्मूं बि जेको आहे न, असद कुरैशी जी फिल्म हिकिड़ी ईंदी, ऐं कुझु जीअं इरफान शेख थी वियो या ॿिया अदाकार थी विया, इन्हनि जो बि फिल्म आहिनि ईद ते रिलीज़ थींदियूं। ऐं जेको आहे कुझु मेन चैनल ते डिजिटल चैनल ते, कुझु लोकल चैनलनि ते, यानी अदाकारनि जा जेका पंहिंजा चैनल आहिनि उन्हनि ते बि कुझु फिल्मां रिलीज़ कयूं वेंदियूं, कुझु जेको आहे डिजिटल चैनल ते बि रिलीज़ कयूं वेंदियूं। ऐं असांखे ॾींदा इजाज़त। जी अपडेट सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। बाय।